THN न्यूज़। नाज़रीन, वगण खां ख़बर शामिल कयूं था त वगण में सुजाग नौजवान इत्तेहाद जे अॻुवाणनि इलेक्शन जी वर्क तेज़ करे छॾी। ॻोठ पीर जे कोट में सैयद इक़बाल शाह राशिदीअ वटि पहुची विया, हिमायत हासिल करे वरिती। उन मौक़े ते सुजाग नौजवान इत्तेहाद जे अॻुवाणनि ज़ुल्फ़कार वगण, जिब्रान अब्बासी, गुलाब वगण, ममताज़ वगण, ज़मीर सुमरो ॿुधायो, बल्दियाती इलेक्शन जे हवाले सां सैयद इक़बाल शाह राशिदीअ सां ॻाल्हि ॿोल कई वई। पीर साईं वॾो आहे जंहिं असांजी हिमायत जी ख़ातिरी कराई आहे ऐं असां वगण टाउन जा समूरा मसइला हल कंदासीं। मुख़ालिफ़ बौखलाइजी विया आहिनि, असांजा हौसला बुलंद आहिनि। जॾहिं त आख़िर में कामयाबी लाइ ख़ुसूसी दुआ घुरी वई।